मुंहिंजा प्यारा सिंधी भाउरो ऐं भेनरूं, प्यारा वतन वासियो, तव्हां सभिनि खे मुंहिंजा प्रणाम। जिते बि वेंदो आहियां सिंधी भाउरनि ऐं भेनरुनि खे मिलंदो आहियां ऐं संदनि चरणनि में हिक ई वेनती रखंदो आहियां त सिंधी ॿोली न विसारियो, सिंधी ॿोलीअ खे पुख़्तो रखो। असीं सिंधी हिकु अजीब दौर मां लंघे रहिया आहियूं, के किथे we are a scattered community. If there is one thing that will unite us, जेकॾहिं हिकु ॻाल्हि असां सभिनि खे इकठो करे सघे थी त उहा आहे असांजी ॿोली। इन करे ॿई हथ ॿधी तव्हां मां हिक खे वेनती कंदुसि त पंहिंजनि घरनि में पंहिंजनि ॿारनि सां सिंधी ॿोलीअ में ॻाल्हायो। ॿियूं ॿोलियूं भले सिखो, ज़रूरु सिखो, पर सिंधी ॿोली न विसारियो, सिंधी ॿोलीअ खे पुख़्तो रखो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, मां केतिरनि मुल्कनि में वियो आहियां, पोइ मूंखे ॿुधाईंदा आहिनि, मूंखे चवंदा आहिनि त असां वटि सिंधी कमु करे रहिया आहिनि। They are industrious people. They are very honest. They will never speak an untruth. इहे अखर मां ॿुधंदो आहियां, मुंहिंजी दिलि केॾी न भाउ थींदी आहे। हिकु सिंधी जेकर चवे मां सच खां परे रहंदुसि की न, ऐं हिकु सिंधी जेकर चवे मां ॿियनि जी जेतिरी मदद करे सघंदुसि ओतिरी कंदुसि। We can be an example before the rest of India. असीं सॼे भारत जे अॻियां हिकु मिसाल थी सघूं था। वरी बि हथ अदब जा ॿधी तव्हांखे वेनती कंदुसि त पंहिंजी ॿोली ज़िंदह रखो। सिंधी आहियां, सिंधी सिखंदुसि, घर में सिंधी ॿोली ॻाल्हाईंदुसि, सत्य सेवा जी साखी ॾींदुसि, हिकु ॾींहुं सभागे प्रभु पाईंदुसि। ओम ब्रह्म कृपा ही केवलम, कृष्ण कृपा ही केवलम, गुरु कृपा ही केवलम। ओम शांति शांति शांति।